नाज़िम वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि पीटीआई जे पार्लियामानी बोर्ड जो इजलास थियो आहे। इजलास में सेनेट चूंडण लाइ उम्मीदवारनि खे टिकट ॾियण खां पोइ उथारियल एतिराज़नि जो जाइज़ो वरितो वियो। इजलास में सैफुल आबरो ऐं फैसल वावड़ा खे सेनेट टिकट ॾियण वारो फ़ैसिलो बरक़रार रखियो वियो। कारकुननि जा एतिराज़ रद्द कया विया। पीटीआई अॻवान अली जूणे जो सिंध मां जनरल सीट ते आज़ाद उम्मीदवार जी हैसियत सां सेनेट जी चूंड विढ़ंदो। नाज़रीन, अहम ख़बर हिकु दफ़ो ॿीहर अवां खे ॿुधाए रहिया आहियूं त वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि पीटीआई जे पार्लियामानी बोर्ड जो इजलास थियो आहे। इजलास में सेनेट चूंडण लाइ उम्मीदवारनि खे टिकट ॾियण खां पोइ उथारियल एतिराज़नि जो जाइज़ो वरितो वियो। इजलास में सैफुल आबरो ऐं फैसल वावड़ा खे सेनेट टिकट ॾियण वारो फ़ैसिलो बरक़रार रखियो वियो। कारकुननि जा एतिराज़ रद्द कया विया। पीटीआई अॻवान अली जूणे जो सिंध मां जनरल सीट ते आज़ाद उम्मीदवार जी हैसियत सां सेनेट जी चूंड विढ़ंदो।